लाड़काणा दिव्य जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सर ते पूरी सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी के उहदेदारनि ऐं मेंबरनि तरफ़ां सिंध दरिया मां तकरारी केनाल कढण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि मां एहतिजाजी रैलियूं कढी वयूं। इन हवाले सां लाड़काणे में भी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पॉलिटिकल सेक्रेटरी MP जमील अहमद सूबरो एजाज़ अहमद लगारी मेयर लाड़काणो अनवर लोहड़ तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई। रैली में कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। कारकुननि हथनि में तंज़ीम जा झंडा खणी सिंध दरिया मां तकरारी गैर क़ानूनी 6 केनाल ख़िलाफ़ एहतिजाज करे सख़्त नारेबाज़ी पिणु कई। इन मौके ते जमील अहमद सूबरो एजाज़ अहमद लगारी ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध दरिया मां गैर क़ानूनी 6 केनाल कढण न ॾींदासीं। असांजी सिंध जी ज़मीन खे बंजर थो कयो वञे। 1992 वारे मुआहिदे तहत मुनसिफ़ाणी विर्छ ते अमल दरामद कयो वञे। पहिरियों भेरो सिंध में पाणी जी शदीद खोट साम्हूं आई आहे। पाणी न मिलण करे समुंड सिंध जूं ज़मीनूं गिरकाए रहियो आहे। सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। सिंध जी ज़राअत दाव ते लॻल आहे। हुकूमत खां मुतालबो था कयूं त सिंधु दरिया मां 6 केनाल कढण वारे मामले खे रद्द करे सिंध खे बंजर बनाइण खां बचायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जी तहरीक शुरू कई वेंदी। बड़ी मेहरबानी।